बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों, अॼु असां शाह साईं जे रिसाले मां सुर कल्याण जे बैत जी वज़ाहत कंदासीं, जंहिंमें लतीफ़ सरकार फरमाए थो, तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी, तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी, फज़कुरुनी अज़कुरकुम ई परुड़ जी बात, फज़कुरुनी अज़कुरकुम ए परुड़ जी बात, हथ काती गुड़ वात पुछण पर पिरीअ जी, तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी। हिन बैत खे सम्झण जे लाइ असां मौलाना रूमी जलालुद्दीन जी मसरबीअ मूं हिकु किस्सो बयानु कंदासीं। मौलाना रूमी फरमाए थो, हिकु शख़्स हो जेको राति जो वेही अलाह अलाह कंदो हो ऐं अलाह जे ज़िक्र में मशगूल रहंदो हो। उनखे शैतान वर्गलाइण जे लाइ अची करे विसवसो विधो। शैतान चयुसि त ए शख़्स, जेको तूं अलाह अलाह करे रहियो आहीं, तोखे लबैक जो आवाज़ बि ॿुधण में अचे थो? उन शख़्स चयो त मूंखे लबैक जो आवाज़ त ॿुधण में कोन थो अचे। शैतान उन जे अंदर में घणियूं विसविसा केतिरा ई विसविसा विझी हलियो वियो। मौलाना रूमी फरमाए थो, ॿी राति जो उहो शख़्स अलाह अलाह चवण जे बग़ैर सुम्ही पियो। जॾहिं सुम्ही पियो त राति जो ख्वाब में हज़रत ख़िज़र उनखे आयो ऐं हज़रत ख़िज़र चयुसि त ए शख़्स, तूं अलाह अलाह चवंदो आहीं, अॼु अलाह अलाह चवण जे बग़ैर छो सुम्ही पियो आहीं? उन शख़्स चयो हज़रत ख़िज़र खे, शायदि मां अलाह जे दरगाह मूं तड़ियल मानो आहियां जो मां अलाह अलाह चवां थो त बि लबैक जो आवाज़ु नथो अचे। हज़रत ख़िज़र चयुसि त ए शख़्स, मूंखे अलाह तो ॾे मोकिलियो आहे त इन शख़्स खे वञी चओ, रब फरमाए थो त इन शख़्स खे चओ त जेको तूं अलाह अलाह चई रहियो आहे, इहो ई मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे सबबा इहो ई लबैक जो आवाज़ु आहे, जेको तूं कोशिशि करे रहियो आहीं मुंहिंजे कुर्ब जे लाइ, ऐं जेको तूं अलाह अलाह जो ज़िक्र करे रहियो आहे, इहो मुंहिंजे कशिश जे सबबा आहे। मां तोखे यादि थो कयां, तॾहिं तूं मूंखे थो यादि करे। तुंहिंजे अलाह अलाह जे आवाज़ जे परदे में असांजे तरफ़ां घणियूं ई लबैक आहिनि। लतीफ़ साईं फरमाए थो, तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी, फज़कुरुनी अज़कुरकुम ए परुड़ जी बात। अल्लाह ताला फरमाए थो, तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां, ए परुड़ जी बात। इन राज़ खे सम्झण जी कोशिशि कर। तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी, फज़कुरुनी अज़कुरकुम ए परुड़ जी बात, हथ काती गुड़ वात। लतीफ़ सरकार फरमाए थो, तुंहिंजे नफ़्स जे नफ़्सानी ख्वाहिशनि खे ख़तमु ऐं क़तल करण जे लाइ महबूब जे हथ में काती आहे। हथ काती गुड़ वात ऐं वात में मोहबत भरिया ॿोल आहिनि ऐं लबैक लबैक जूं सदाऊं आहिनि। इहो ई महबूब जे मुतवजह थियण ऐं सार लहण जो तरीक़ो आहे। लतीफ़ सरकार फरमाए थो, तोजनी जी तात तिन पिणाए तुंहिंजी, फज़कुरुनी अज़कुरकुम इह परुड़ जी बात, हथ काती गुड़ वात पुछण पर पिरीअ जी। लतीफ़ सरकार फरमाए थो,
सिकी को सलाम खे करी को न सलाम, सिकी को सलाम खे सिकी को सलाम खे करी को न सलाम, ॿिया दर तन हराम ई दर जिनी देखियो। लतीफ़ सरकार फरमाए थो, अॼु पिण जुड़ियमि जोड़, अॼु पिण जुड़ियमि जोड़, दोस्त पहिरीं दर आयो, सुखनि अची ॾुखनि खे महकुम ॾिनी मोड़, जा पर खटीअ खोड़ सा पर सुरनि साथिए। अल्लाह हिक है, अल्लाह हिक है, हिक है, हिक है, साकू हिक दी धम धम सिक है, अल्लाह हिक है, हिक है।